अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक कोट लालू जो दुकान राजपत के बाह लगी आहे हिन ॻोठ जो सॼो जेको आहे बाह विकिणी वियो आहे। असां लाइव तव्हांखे ॾेखारियूं पिया था। जेकॾहिं को बि अमलदार अहिड़ो ॾिसंदो हुजे त फौरी तौर ते फायर ब्रिगेड जेका मोकिले। ही सॼे ॻोठ खे बाह लॻी वई आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था परे परे थी सभु घर सड़ी विया आहिनि। हिन में काफ़ी जेके जानवर बि सड़ी विया आहिनि। हिननि जा एमरजेंसी में हिननि पंहिंजो कुझु बि न बचाए सघिया आहिनि। हर शइ सड़ी वई आहे। महिरबानी करे फौरी तौर ते एम्बुलेंस वग़ैरह हुजे त हुनखे मोकिलियो। हीउ पाण बुरादो तव्हां ॾिसी सघो था, कोशिशि कनि पिया बाह उसाइण जी, पर बाह एतिरी शदीद आहे जो नामुमकिन आहे। सॼो ॻोठ सड़ी वियो आहे। हे ॻोठ वारा पंहिंजे ॿारनि बचनि खे वठी ॻोठ खां ॿाहिरि निकिता आहिनि। बाक़ी सामान जेको आहे हुनजो सड़ी वियो आहे। माल मताब काफ़ी हुनजो सड़ी वियो आहे। हिते अञा ताईं पोज़ीशन जी का ख़बर नथी पए त अंदरि छा छा सड़ियो आहे। जेके हिन साइड ते हूंदा